कराची में कोरोना केसनि जी शरह 25% ताईं पहुची वई आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त सूरत-हाल ख़राब आहे। कराची में रोज़ानो 2000 केस रिपोर्ट थी रहिया आहिनि। सिंध जे सिहत खाते जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कराची में कोरोना केसनि जी मुसबित अचण जी शरह 24.89% रिकॉर्ड कई वई आहे। सिहत खाते मूजिबि गुज़िरियल ॾींहुं कराचीअ में 8434 कोरोना जूं टेस्टूं कयूं वयूं आहिनि। 2099 ॼणनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे। सिहत खाते मूजिबि हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे मुसबित केसनि जी शरह 9.37% रही। हैदराबाद में 1537 टेस्टूं कयूं वयूं आहिनि। 144 शहरनि खे कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। सिहत खाते मूजिबि कराची ऐं हैदराबाद खां अलावा सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि कोरोना केसनि जे मुसबित अचण जी शरह 4.10% आहे। सिंध जे ॿियनि ज़िलनि में मजमूई तौरु 9432 टेस्टुनि मां 388 ॼणनि खे मर्ज़ जी तस्दीक थी आहे। होॾां सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त हिन वक़्तु सूरत-हाल इंतिहाई ॻणतीअ जोगी आहे। ड्राइंग रूम में वेही इहो त चई सघिजे थो त माण्हू SOPs ते अमल करे रहिया आहिनि, पर SOPs ते अमल न पियो थिए। मुर्तज़ा वहाब वधीक चयो आहे त कराची में रोज़ानो 2000 खां वधीक कोरोना जा मरीज़ अची रहिया आहिनि। जॾहिं त असां लॉकडाउन लॻाइण जी ॻाल्हि करियूं था त PTI हुकूमत मना करे थी। अवाम SOPs ते अमल करे।